أعوذ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलम नशरह लका सदरक व वदअना अन्का विज़रक الذي أنقض ظهرك ورفعنا لك ذكرك فإن مع العسر يسرا إن مع العسر يسرا فإذا فرغت فانصب وإلى فارغب آمنت بالله صدق الله العظيम। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मेहमान रमज़ान जी अॼु टें रोज़े जी स्पेशल ट्रांसमिशन में आऊं आमिर शाह तव्हांजो मेज़बान ऐं मूंसां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम किरण। अस्सलाम वालेकुम। ऐं अॼु माशाअल्लाह सां टियों रमज़ान आहे ऐं टें रोज़े जी हिकिड़ी पंहिंजी फ़ज़ीलत आहे, हिकिड़ो पंहिंजो ॾींहुं आहे। अॼु बीबी फ़ातिमा जो योम विसाल बि आहे। ऐं जीअं जीअं ही महिमान असांजो रमज़ान जेको आहे महिमान हिनखे पाण चवंदा आहियूं, जीअं जीअं पहिरें रोज़े खां शुरू थींदो आहे पोइ स्पीड पियो, मतिलबु कुझु महिमान हूंदा आहिनि न जिनखे माण्हू चवंदा आहिनि यार इहे न वञनि, हीउ महीनो उन्हनि महिमाननि मां आहे त हिन दिलि चाहींदी आहे त हिन महीने में छो जो हिन महीने में अलाह साईं पंहिंजूं रहमतूं असां सभिनीनि ते नाज़िल कंदो आहे। सो असीं कोशिशि कंदा आहियूं त हिन महीने में जेतिरो बि अलाह साईं जूं कुर्बतूं, अलाह साईं जा जेतिरे बि नेमतूं आहिनि, आसाइशूं आहिनि, या जेके बि असांजा गुनाह आहिनि उहे अलाह साईं खां असीं अलाह साईं जे दर ते माफ़ु कयूं ऐं अलाह साईं खां बाज घुरूं त अलाह साईं असां ते रहम करे। ॿियो स्पेशली मुंहिंजी ख़्वाहिश इहा आहे, हर मुसलमान जी ख़्वाहिश हूंदी आहे त विच में तो कोविड जे करे 2 साल 3 साल उम्रो बंद हो, हर मुसलमान जी इहा ख्वाहिश हूंदी आहे त स्पेशली हूअं त 11-12 महीना पंहिंजा हूंदा आहिनि पर स्पेशली रमज़ान जे महीने में अगरि सॼो रमज़ान तव्हांजो सऊदी अरब में मके में मदीने में गुज़रे त सुभान अल्लाह, इहा मुंहिंजी वॾी ख्वाहिश आहे। हालांकि मूं इंशाअल्लाह 3 उमरा उहे कया आहिनि, 3 उमरा कया आहिनि पर 3 उमरा मूं रमज़ान में न कया आहिनि। सो हाणे वॾी हिकिड़ी ख्वाहिश आहे त इंशाअल्लाह सो तव्हां सभिनी असांजा जेके व्यूअर्स आहिनि, जेके हींअर असांखे जॉइन कयो आहे, उन्हनि सभिनीनि खे भलीकार चऊं था जो तव्हांखे बि 3 रोज़े जूं खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। ऐं हमेशह वांगुरु अॼु बि असीं स्पेशल असांजा गेस्ट ईंदा असां सां गॾु, जेके हिते असांखे हमदो सना नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये सब शयूं असांखे ॿुधाईंदा। कवाल बि हूंदा असां सां गॾु, बिल्कुलु कवाल, किचन त हुअं ई असांजो किचन बि हूंदो असां सां गॾु, साथी ही आहे, असां सां गॾु ही आहे। ऐं जेसीं ताईं हीअ ट्रांसमिशन असांजी हलंदी रहंदी, महरीन जो साथ असां सां गॾु हलंदो रहंदो, त मां महरीन खे बि सलाम करणु चाहींदसि। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम, कैसी हैं? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक, आप कैसी हैं? अल्हम्दुलिल्लाह। और क्या स्पेशल है आज? आज वाकई कुछ स्पेशल ही बना रहे हैं हम लोग। चीज़ी ब्रेड ग्रिल सैंडविच बना रहे हैं विद चिकन। ठीक है। और यही इसमें जो है, जो चीज़ का जो आपको पता है सब चीज़ लवर होते हैं,
मोस्टली हम जो है वो चीज़ का जब नाम आता है तो सब कहते हैं हाँ भाई हमें खाना है। हाँ। चलें, ज़बरदस्त। और मैं अभी सामने से देख रहा हूँ कि हमारी मार्केटिंग की टीम जो है आपकी तरफ आने के लिए बेचैन और बेताब है, क्योंकि और भी मेरे ख्याल से कुछ रेसिपीज होंगी जो वो आपको आके गाइड करेंगे कि क्या क्या है। तो माशाल्लाह साहब कारी जमाल साहब जी खूबसूरत तिलावत सां असां प्रोग्राम जो आगाज़ कयोसीं ऐं ॿिया बि असां सां गॾु खोड़ सारा मुंहिंजा फेवरेट गेस्ट अॼु हिते असांजे महिमान रमज़ान जी ट्रांसमिशन में आहिनि। सैफुल्ला साहब ऐं सैफुल्ला साहब फैज़ी असांजा ईअं सम्झो त पुराणा तव्हां सां त ख़ैर रंगन भरी शाम में हर जुमे जुमेरात ते तव्हां सां गॾु उन्हनि जी इंटरेक्शन थींदी हूंदी। माशाल्लाह कामरान असां सां गॾु आहिनि त उहे बि असांजी ट्रांसमिशन जो हिस्सो रहियूं आहिनि। माशाल्लाह सां इलाही नंढी आहे पर ॾाढो प्यारो आवाज़ अथसि। न मूं इन नंढड़ी खे बि ईअं चइजे त असांजी लास्ट ईयर जी ट्रांसमिशन बेटा थी न लास्ट ईयर की ट्रांसमिशन में बि सो इहे असांजा सभु महिमान जेतिरा बि आहिनि ईअं चइजे असांजे साम्हूं ई ग्रोन अप पिया थियनि। सो इहा बि असांखे ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ऐं सैफुल्ला बि मुंहिंजे ख्याल सां असांजी टीम जो पुराणो हिसो आहे ऐं कारी साहब त हुअं ई असांजी ही टीम आहे। सो माशाल्लाह असां ॾाढी ख़ूबसूरत तिलावत असांखे कारी साहब ॿुधाई। हाणे आऊं हमदे बारी ताला जे लाइ सैफुल्ला खे रिक्वेस्ट कंदसि त असांखे ॿुधाइनि। जी बड़ी खूबसूरत मुझे याद आई, आपने मदीने का जिक्र किया। अल्लाह रब्बे करीम आप समय हम सबको माह करीम में मदीने की ज़ियारत नसीब फरमाए। हाज़िर हैं तेरे दरबार में हम, हाज़िर हैं तेरे दरबार में हम। अल्लाह करम हाज़िर हैं तेरे दरबार में हम। अल्लाह करम देती है सदाए चश्मे नम। अल्लाह करम हर साल तलब फरमा मुझको, हर साल वो शहर दिखा मुझको। हर साल तलब फरमा मुझको, हर साल वो शहर दिखा मुझको। हर साल करूं मैं तवाफ़ हरम, हर साल करूं मैं तवाफ़ हरम। अल्लाह करम देती है सदाए चश्मे नम। अल्लाह करम और जिन लोगों पे इनाम तेरा उन लोगों में लिख दे नाम मेरा।
लिख दे नाम मेरा महशर में मेरा रह जाए भरम, महशर में मेरा रह जाए भरम। अल्लाह करम, अल्लाह करम देती है सदाए चश्मे नम। अल्लाह करम, अल्लाह करम। और मेरी आने वाली सब नस्लें तेरे घर आए, तेरा घर देखें। मेरी आने वाली सब नस्लें तेरे घर आए, तेरा घर देखें। असबाब हो उनको ऐसे बगम, असबाब हो उनको ऐसे बहम। अल्लाह करम, अल्लाह करम। हाजिर हैं तेरे दरबार में हम। अल्लाह करम, अल्लाह करम। सुभान अल्लाह, माशाअल्लाह, माशाअल्लाह। फैज़ जी इन हमद खां पोइ इहो ई चई सघिजे थो त आमीन। ऐं छा ख़ूबसूरत अशार आहिनि, ऐं छा ख़ूबसूरत अंदाज़ हो फैज़ जो। ऐं हर अशार में हिकिड़ी उहा ख्वाहिश हुई जेका हर मुसलमान जी हूंदी आहे त मुंहिंजा बच्चा, मुंहिंजा घर वारा हिकिड़ो दफ़ो दीदार कनि। ऐं हिन महीने में वरी जेके थी आया आहिनि न उतां, असां त न वञी चुका आहियूं रमज़ान में, पर जेके स्पेशली रमज़ान में उम्रो करे आया आहिनि उन्हनि जी कैफ़ियत ई पंहिंजी डिफरेंट हूंदी आहे। ऐं इलाही मिस कंदा आहिनि। जेकॾहिं हाणे 2-3 सालनि खां वठी जेको इहो सिलसिलो कोविड वारो जे तव्हां ॻाल्हि कई, त उहा शइ वराए माण्हू ॿुधाईंदा हुआ, मिस कंदा हुआ। ऐं नंढड़ी हिकिड़ी शइ तव्हां सां गॾु शेयर कयां। मुंहिंजो वालिद साहिबु हिकिड़े दफ़ा उमिरि ते रमज़ान में ई वियो। बाबा खे अल्लाह साईं जन्नत में जाइ ॾे। 14 सालनि ताईं हर रमज़ान में जेॾी महिल बि असीं इफ़्तार ते वेंदा हुआसीं त बाबा असांखे किस्सो उहो ई ॿुधाईंदो जेको रमज़ान में असीं वियासीं त रमज़ान में उते ईअं दस्तरख़्वान लॻंदा हुआ, रमज़ान शरीफ़ में उते एॾी ख़ूबसूरती हूंदी, रमज़ान शरीफ़ में हीअं थींदो। त जेके रमज़ान में वेंदा आहिनि न उमिरो करण, उन्हनि जी त क्या बात है। सो असांजी दुआ आहे त मौला पाक असां सभिनीनि खे जेतिरा बि मुसलमान आहिनि उन्हनि खे रमज़ानुल हूअं त उमिरो कराए, बिल्कुलु कराए, ऐं रमज़ानुल मुबारक में बि कराए त इंशाअल्लाह असांजी दुआ आहे सभिनीनि जे लाइ। जेके न वञी सघिया आहिनि उन्हनि जे लाइ बि असांजी दुआ आहे त अल्लाह साईं उन्हनि जी बि इहा ख़्वाहिश ज़रूरु पूरी करे। इंशाअल्लाह बिल्कुलु अल्लाह साईं सभिनीनि मुसलमाननि जी इहा ख़्वाहिश पूरी करे। ऐं मां पंहिंजे लाइ इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त मां अञा ताईं उमिरि नाहे कयो, पर कुझु न कुझु थींदो ई रहियो, इतफ़ाक़ अहिड़ो थियो जो न वञी सघियासीं। पर शायदि उहो इहो हूंदो आहे न त अल्लाह जी तरफ़ां हुकुम न हुयो हाज़िरी जो। जॾहिं उनजो हुकुम थींदो आहे त तॾहिं ई इंसानु वञी सघंदो आहे। पर मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे त मां पंहिंजी अम्मी सां, पंहिंजे भाउ सां, पंहिंजे हस्बैंड सां हिकिड़ो दफ़ो उमिरि ते ज़बरदस्त माशाअल्लाह। अल्लाह साईं तव्हांजी इहा ख़्वाहिश ज़रूरु पूरी कंदो। पर हिकिड़ी वरी ॿी ॻाल्हि बि तव्हांखे ॿुधायां त मूंसां गॾु इन 9 सालनि 10 सालनि जी ट्रांसमिशन में जेतिरियूं बि को होस्ट मूंसां गॾु जिन होस्टिंग कई आहे उहे सभु उमिरि ते वयूं आहिनि। तव्हां सां दुआ आहे त इंशाअल्लाह तव्हां बि ज़रूरु उमिरि ते वेंदा। अच्छा, असां सां गॾु हिकिड़ी असांजी ॿी बि भेण गॾु आहे तंज़ीला कामरान, ऐं असांखे नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जी तंज़ीला।
हुदूद ताइरे सिदरा हुजूर जानते हैं, कहाँ है अर्श मौला हुजूर जानते हैं। जो हो चुका है जो होगा हुजूर जानते हैं। मैं इस यकीन से निकला हूँ हाज़री के लिए। मैं इस यकीन से निकला हूँ हाज़री के लिए। मेरे सफ़र का इरादा हुजूर जानते हैं। मेरे सफ़र का इरादा हुजूर जानते हैं। कहाँ है अर्श मौला हुजूर जानते हैं। पहुँच के सिदरा पे रूहुल अमी ये कहने लगे। पहुँच के सिदरा पे रूहुल अमी ये कहने लगे। यहाँ से आगे का रास्ता हुजूर जानते हैं। कहाँ है अर्श मौला हुजूर जानते हैं। वो मोमिनों की तो जानों से भी करीब हुए। वो मोमिनों की तो जानों से भी करीब हुए। कहाँ से किसने पुकारा हुजूर जानते हैं। कहाँ से किसने पुकारा हुजूर जानते हैं। कहाँ है अर्श मौला हुजूर जानते हैं। जो हो चुका है जो होगा हुजूर जानते हैं। सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा, अज जी प्रोग्राम जे ट्रांसमिशन में जिन स्पॉन्सर्स असां सां ताउन कयो उन जो तव्हांखे नाला ॿुधाईंदो वञा। तलो आहे असां सां गॾु, ऐं आहे मलका फूड्स एंड मलका मसाला। मलका फूड्स वारनि जो मैसेज आहे त लज़त
ने थामा सेहत का हाथ। बैक पॉलर द पास्ता एक्सपर्ट आहिनि असां सां गॾु, रूह अफ़ज़ा आहे असां सां गॾु, पाकोला आहे, टैंग आहे, मानीस किचन आहे जंहिंजी चटनियूं इलाही मशहूर आहिनि, फेमस आहिनि, जिन खे तव्हां इंस्टाग्राम ते तव्हां इन्हनि जे पेज खे फॉलो करे वधीक डिटेल्स मालूम करे ऑनलाइन इन्हनि जा तव्हां जेतिरियूं बि आहिनि उहे घुराए सघो था। सो हींअर वक़्तु आहे हिकिड़े नंढे ब्रेक जो, असां सां गॾु ई रहिजो, अचूं था हिकिड़े नंढे ब्रेक खां पोइ। ॿीहर भलीकार था चऊं तव्हांखे महिमान रमज़ान में, ऐं बिल्कुलु घरनि जी जेका रौनक हूंदी आहे रमज़ान वारे टाइम में उहा सहरी ऐं इफ़्तार हूंदी आहे, छो त सभु जेके बि लेडीज़ हूंदियूं आहिनि ॾाढी महिनत सां किचन में गर्मी में बीही करे इफ़्तार ठाहींदियूं आहिनि, मज़े मज़े जा खाधा ठाहींदियूं आहिनि। त अॼु बि असां वटि जेको डेली किचन आहे ऐं हुन में महरीन असां सां गॾु आहिनि, त महरीन असांखे 2 ॾींहंनि खां त ज़बरदस्त रेसिपीज़ ॿुधायूं आहिनि। अॼु 3rd रोज़ो आहे त अॼु बि महरीन वटि हिकिड़ी ज़बरदस्त रेसिपी आहे, त मां चाहींदसि त महरीन असांखे रेसिपी बुधाएं तो छा है। बहुत शुक्रिया किरण। आज हम चीज़ी ग्रिल सैंडविच बना रहे हैं। उसके लिए हमें जो है जो चीज़ें चाहिए हैं वो मैं आपको बता देती हूँ। हमें बॉइल्ड चिकन चाहिए है 1.5 कप बॉइल्ड चिकन श्रेडेड, हाँ बॉईल करके हम उसको श्रेड कर लेंगे। चीज़ चाहिए हमें हस्ब ज़रूरत, दही चाहिए हमें 2 से 3 खाने के चमचे, और मायोनीज़ चाहिए हमें 1 कप मायोनीज़, और उसके साथ हमें वेजिटेबल्स में जो सब्जियों में चाहिए है 1/4 कप गाजर चॉप्ड और 1/4 कप कैप्सिकम चॉप्ड शिमला मिर्च। इन सारे मिक्सचर्स को पहले हमने दही इस हरे पेस्ट को बनाने के लिए हमें 1/2 कप पुदीना, 1/2 कप धनिया और 2 से 3 मिर्चें, इनको हम पेस्ट बना लेंगे हरा। उसके बाद हम मायोनीज़ और दही को ऐड करेंगे एक साथ, और ये पेस्ट हम इस मायोनीज़ के मिक्सचर में डाल देंगे। ये डालने के बाद हमने अपनी ये जो चिकन है इसमें हमने सब्जियां और अपना हरा मायोनीज़ वाला जो हमारा मिक्सचर है हम इसमें ऐड कर देंगे। अब इसका जो तरीका है वो बिल्कुल सिंपल है कि ये हम ब्रेड स्लाइस लेंगे और इसको इस पे हम स्प्रेड कर देंगे। यानी साए मसाले जी जेका चटनी पाण घर में ठाहींदा आहियूं आम तौर ते उन में ही सॼो मिक्सचर ऐड कयो आहे महरीन। ये बड़ा आसान सा और बड़ा हेल्दी सा सैंडविच है जो कि आप बहुत ज़्यादा तादाद में भी घर में बना सकते हैं और आसानी से बनने वाला है। अच्छा, इसमें अनियन डाल सकते हैं वैसे, अगर जो मतलब शौकीन होते हैं अनियन खाने के? बिल्कुल बिल्कुल डाल सकते हैं। आपकी जो भी वेजिटेबल्स हैं इसमें सैलेड लीफ भी डाल सकते हैं, इसमें अनियन भी डाल सकते हैं, इसमें ऑलिव्स भी डाल सकते हैं। ऑलिव्स का बहुत अच्छा फ्लेवर आता है इसमें। सही। और जब आप ये चीज जो है इसमें ऊपर ये से चीज जो है जी, तो ये कौन सा वाला चीज है? चेडर? ये चेडर चीज है। चेडर चीज जी, है, ओके। ये चेडर चीज है। अब हमने इसको इस तरह से हम इसको दूसरा स्लाइस लगाएंगे और फिर हम इसको ग्रिल करेंगे। ओके, ठीक है। अच्छा किरण, आज हम अपनी रेसिपीज में हमारी एक टैंक के साथ हम फ्रूट चाट भी बना रहे हैं, और हम जो आपको पता है कि मलका फूड मसाले लज्जत ने थामा है सेहत का हाथ, उसमें भी हम अपने खानों में इनके मसालों को इस्तेमाल करते हैं। बहुत ज़बरदस्त इनका रिज़ल्ट है, और पूरी कोशिश होती है कि जो भी हम बनाएं वो अच्छे इंग्रेडिएंट्स के साथ बनाएं। सही। तो हमारे जो तलो हैं और हमारा जो मलका फूड है और टैंग है, ये बिल्कुल साथ साथ हैं इस रमज़ान हमारे। तो टैंग में जो आप आज जो मशरूब बना रही है तो वो, अच्छा सॉरी, आप हम फ्रूट चाट बना रहे हैं। ये खास बात है जी आज कि हम, हाँ मैं मशरूब की तरफ चली गई, मेरा माइंड वहाँ चला गया। तो आज हम फ्रूट चाट के अंदर टैंग बना रहे हैं। वाह, जबरदस्त। तो फिर मैं आमिर को इस वक्त रिक्वेस्ट करूंगी, तो हमारे जो कारी साहब हैं। नहीं, मैं आपकी गुफ्तगू ही सुन रहा था माशाल्लाह से, वो रेसिपी के हवाले से जी। और टैंग की जहाँ तक फ्रूट चाट की बात है, तो अभी जब से ये मॉडर्न दौर आया है तो लोगों ने क्रीमी चाट बनाना स्टार्ट की हैं, लेकिन स्टार्टिंग में लोग टैंग के जब साशे मिलते थे तो फ्रूट काट कर और उसमें वो टैंग का पानी बनाकर मीठा या नमक डालकर, तो वो फ्रूट चाट नॉर्मली उसी से बनती थी जो लोग
ऑरेंजेस अफोर्ड नहीं कर पाते थे, तो वो टैंक उस जमाने में तो मेरे ख्याल से 5-10 रुपए का साशे था, अब तो पता नहीं कितने का है। अच्छा आमिर, मैं आपको बताऊं इसके टैंक के जो फ़ायदे हैं, आप इसको अगर एज अ ड्रिंक भी हम जब यूज़ करते हैं तो जो फिजी ड्रिंक्स होते हैं ना, ये उससे बहुत बेहतर है, क्योंकि ये जो है ना इम्यूनिटी में आपको बूस्ट करने में आपको मदद देता है। जो हमारी ड्रिंक्स होती हैं, जो फिजी ड्रिंक्स होती हैं, उनमें शुगर और इसमें शुगर लेवल सेम होता है, लेकिन इसके जो फ़ायदे हैं वो उसमें नहीं है। ये हमारी इम्यूनिटी को बूस्ट करता है, हमें इससे हमें फ़ायदा होता है, हमारा स्टमक लाइट रहता है। जेके भाउ भेण टैंक जा शौक़ीन आहिनि त मां उन्हनि खे इहो ज़रूरु चवंदसि त जॾहिं बि इफ़्तार कयो था त टैंक सां इफ़्तार कयो, ऐं हिन जा ज़बरदस्त फ्लेवर्स आहिनि। जीअं त ही आहे असां सां गॾु पाइनएप्पल फ्लेवर आहे, त हुन में मुसम्बी भी आहे, लीमू पानी भी आहे, इलाही ॿिया बि डिफरेंट फ्लेवर्स आहिनि, त ज़रूरु ट्राई कजो। बिल्कुलु बिल्कुलु। त अगर एतिरनि स्पॉन्सर्स जी ॻाल्हि हले पई त असांजा वरी ॿिया स्पॉन्सर्स दिलि में कंदा, त छो भाई तलो जो नालो हले पियो, मलका फूड जो हले पियो, टैंक जो हले पियो, त पाकोला वारा बि असां सां गॾु आहिनि, रूह अफ़ज़ा बि असां सां गॾु आहे, ऐं मानी किचन बि असां सां गॾु आहे, बैक पॉलर, द पास्ता एक्सपर्ट, इहे सभु असांजा स्पॉन्सर्स आहिनि जिन अॼु असांजी ट्रांसमिशन में असां सां पार्टिसिपेट कयो आहे। ॿिया बि महिमान असांखे जॉइन कंदा, उन ते बि असीं स्कॉलर्स बि पहुची चुका आहिनि जिन सां असीं डिस्कस कंदासीं, पर हिन वक़्तु हिकिड़े नंढे ब्रेक जो, असां सां गॾु ई रहिजो। अचूं था हिकिड़े ब्रेक खां पोइ। जी दोस्तों, एक दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था मेहमान रमज़ान जी ट्रांसमिशन में। जीअं असां तव्हां सां स्टार्टिंग में गुफ्तगू कईसीं त अगरि तव्हांजे माइंड में कहिड़ा सवालात हुजनि त तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल जे ज़रिए शामिल थी सघो, पर उहा फैसिलिटी तव्हां वटि अञा हिकिड़ो ॿ ॾींहं अञा लेट थी वेंदी हुई। सो इन करे तव्हांखे असां खोड़ सारियूं ॿियूं बि टिप्स जे हवाले सां तव्हां असांजा जेके एक्सपर्ट्स, जेके असांजी शेफ एक्सपर्ट आहे, उन खां मालूमात वठी सघो था हर हवाले से, पर उनमें थोड़ो सो अञा टाइम लगंदो। असांजो हिकिड़ो ॿियो दोस्त बि असांखे अल्लामा अशरफ अली सहतो कादरी साहब असांखे हींअर जॉइन कयो अथऊं। अस्सलाम वालेकुम कादरी साहब। ऐं अॼु बीबी फातिमा जो विसाल आहे, योम विसाल आहे, त उन हवाले सां बीबी फातिमा जी लाइफ स्टाइल जे हवाले सां कीअं ज़िंदगी गुज़ारींदा हुआ, कीअं उन्हनि जो हिकिड़ो सिस्टम हूंदो सॼी लाइफ जो, उन जे बारे में असां असांजे कादरी साहब सां डिस्कस कंदासीं। त कादरी साहब, अॼु योम विसाल आहे बीबी फातिमा जो, त पहिरीं त अहल बैत ते अगरि पाण ॻाल्हाइजे त अहल बैत जी मोहब्बत छा आहे? अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगी मुबारका पंहिंजी उम्मत लाइ सॼी जी सॼी ज़िंदगी वक़्फ़ करे छॾी। त पोइ जॾहिं हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाहु ताला अन्हु ऐं सहाबा इकराम मिली चयो त असां नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे हर महीने कुझु तोहफ़ो पेश कंदा कयूं त हू पंहिंजे घर जो ख़र्चो हलाइनि। त नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम लाइ उहो तोहफ़ो जमा करे ऐं नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ख़िदमत में पेश कयो। त नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त मां पंहिंजी तबलीग जो, पंहिंजी दुआउनि जो, पंहिंजी रातुनि जी जेके मां रातूं गुज़ारे तव्हांजे लाइ दुआऊं कयूं, उनजो को बि अजर नथो घुरां, बसि तव्हां मुंहिंजे अहले बैत सां सुठो हुस्न सलूक रखिजो, बसि मूंखां पोइ मुंहिंजे अहले बैत सां सुठो हुस्न सलूक रखिजो। त नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, जंहिंजे दिलि में अहले बैत जी मोहब्बत न आहे उहो ईमान खां ख़ाली आहे। ईमान सां हुजण लाइ अहले बैत जी मोहब्बत ज़रूरी आहे। त हर माण्हू हिन माशरे में भी जेको चवे त मां अहले बैत सां मोहब्बत कयां थो, पर चुने चुने, मिसाल चए फलाणे खे मञा थो फलाणे खे न, त तमामु अहले बैत सां मोहब्बत रखणी आहे, तमामु अहले बैत सां उनसियत रखणी आहे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम में मुबारक फरमाने आली शान आहे त मूंखां पोइ मुंहिंजे अहले बैत खे ॾुख न ॾिजो। त नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम अहले बैत सां वॾी मोहब्बत फरमाईंदा हुआ। त ईअं ई पंहिंजे चादर मुबारक में बि उन्हनि खे जेको आहे चादर मुबारक में घुराए उन्हनि लाइ दुआ फरमाई त या अल्लाह ही मुंहिंजा अहले बैत आहिनि, तूं हिननि में बरकत अता फरमा। ऐं आयत ततहीर उन्हनि लाइ क़ुरान जी जेका क़ुरान अहिड़ी किताब हर जेको आहे हर कंहिं लाइ आयत मुबारक न ईंदी आहे, पर अहले बैत लाइ इलाही आयतूं क़ुरान पाक में अल्लाह रब्बुल इज़्ज़त शान में बयानु कयूं उन्हनि जी।
उन्हनि जी ततहीर लाइ, उन्हनि जी पाकीअ लाइ, उन्हनि जे हुस्न सुलूक लाइ, उन्हनि जी एतिरी अदा जो को अमल कंदा हुआ उहो क़ुरान में अची वेंदो हो। उहो रोज़ो रखंदा हुआ त क़ुरान पाक उन रोज़े जो ज़िक्र कंदो हुयो, उहो जेको अमल कंदा क़ुरान पाक उन अमलनि जो ज़िक्र कंदो। त एॾी महबूब शख़्सियात आहिनि जंहिंसां मोहबत करणु शर्त आहे, ईमान जी शर्त ऐन आहे। जंहिं थोरी बि एलबे जी बुग़्ज़ पंहिंजे दिलि में रखंदो उहो ईमान खां दिलि ख़ाली हूंदो। सही, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। ऐं अॼु जे ॾींहं जी मुनासिबत सां सैफ़ खे असीं गुज़ारिश कंदासीं त मनक़बत असांखे ॿुधायूं। जी सैफ़। या ज़हरा या ज़हरा या ज़हरा या ज़हरा या ज़हरा। मिले जो इसकी इजाज़त मुझे शरीयत से, इश्क की इंतहा की के मिले जो इसकी इजाज़त मुझे शरीयत से, तो तेरा दर हो और मेरी सजदा गाया ज़हरा या ज़हरा या ज़हरा या ज़हरा या ज़हरा। के जन्नत में फातिमा की कनीज़े जहाँ रहे, जन्नत में फातिमा की कनीज़े जहाँ रहे। या रब मेरी दुआ है मेरी माँ वहाँ रहे या ज़हरा या ज़हरा या ज़हरा या ज़हरा। मकाम मरियमो हवा भी है बजा, लेकिन मकाम मरियम हवा भी है बजा, लेकिन तेरा मकाम है तेरा मकाम या ज़हरा या ज़हरा या ज़हरा। और मिले मुझे भी हुसैनो हसन के सदके में, मिले मुझे भी हुसैनो हसन के सदके में, के चले जो हश्र में कौसर का जाम या ज़हरा या ज़हरा या ज़हरा या ज़हरा।
सलामुल्लाह अलैहा। सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह। बीबी फातिमा तो ज़हरा जो अॼु में विसाल आहे त उन्हनि जी पैदाइश ऐं वफ़ात कहिड़ी हिजरी में थी? नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे ऐलान नबूअत खां 5 साल पहिरियां हज़रत बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी पैदाइश मुबारक थी। ऐं तव्हांजो नालो जेको आहे फातिमा ऐं तव्हांजो लक़ब बतूल ऐं ज़हरा आहे। बतूल चइबो आहे तव्हां जेको आहे औरतुनि खां बिल्कुलु अलहदा ऐं अल्लाह तबारक व तआला जी इबादत कंदी हुई, तॾहिं बतूल। ऐं ज़हरा जन्नत जी कली जो हिकु नालो आहे, त उन करे तव्हांजो ज़हरा बि लक़ब आहे, त तव्हां उहा ज़हरा आहियो जेको आहे जन्नत जी कली आहियो। ऐं इमाम हसन इमाम हुसैन खे उन कली जो गुलाब चयो वियो आहे। त इहा जन्नत हज़रत बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी विसाल खां पोइ बिल्कुलु बि जेको आहे कॾहिं बि मुस्कुराहट पंहिंजे चहिरे ते न आणियनि, कॾहिं बि। जेको आहे एॾो गम नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी वफ़ात जो थियो। जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी वफ़ात जो वक़्तु वेझड़ो आयो त हज़रत बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा इश्क बार रोअण लॻियूं। त हज़रत नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त सभिनी खां पहिरियां मिलण वारे जेको अहले बैत में मूंसां मिलंदो उहा तूं आहे। त नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम वफ़ात खां जेको आहे 6 या 7 महीननि खां पोइ जेको आहे हज़रत बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो बि इंतकाल थी वियो, जंहिंजो गुसल हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾिनो ऐं जेको आहे जनाज़ो जेको आहे सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु पढ़ायो। सुभान अल्लाह। अच्छा, सही ॻाल्हि आहे। बीबी फातिमा तो ज़हरा नबी साईं सां एतिरा अटैच हूंदा, ही हूंदा, त तिलावत कहिड़े टाइम ते कंदा हुआ? को टाइम वक़्तु मुक़ररु हूंदो? हज़रत बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा हर वक़्तु क़ुर पाक जी तिलावत फरमाईंदी हुई। ऐं तव्हांजो वाक़ियो मशहूरु आहे त तव्हां जंहिंमहिल रंध पचा कंदी हुयव, मानी पचाईंदी हुयव, ॿोड़ पचाईंदी हुयव, उन वक़्तु तव्हां कसरत सां तिलावत क़ुर पाक कंदी हुयव। त जॾहिं इमाम हसन इमाम हुसैन खां केरु पुछंदो तव्हांखे क़ुर कंहिं यादि करायो, त चई असांजी अमड़ यादि करायो, छो जो लोरी में बि असांखे क़ुर ॿुधाईंदियूं हुयूं। जंहिं महिल असां ॾिसंदा हुआसीं घर जो कमु कंदी हुई त क़ुर पढ़ंदी हुई, जंहिं महिल जेको आहे रंध पचा कंदी हुई तंहिं महिल क़ुर पढ़ंदी हुई। त उन करे उनखे ॿुधी ॿुधी असांखे जेको आहे क़ुर पाक एॾो यादि थियो। ऐं इमाम हुसैन फरमायो अम्मा जान तव्हां जेको आहे हर वक़्तु क़ुर पाक तिलावत कयो थियो, मां बि अहिड़े वक़्त ते क़ुर पाक जी तिलावत कंदो जो सॼो ज़मानो ॾिसंदो त तव्हांजो सर मुबारक नेज़े ते तव्हां क़ुर पाक जी तिलावत कयो। असां कारी साहब सां खोड़ सारियूं अञा बि खोड़ सारा सवाल आहिनि तव्हांजे माइंड में बि हूंदा, पर हीअ असांजी हेॾा नंढड़ी भेण बि वेठी आहे जेका तंज़ीला कामरान, उनखे चवंदासीं त असांखे कुझु ॿुधायो। तंज़ीला। खुदा की अज़मतें क्या हैं, खुदा की अज़मतें क्या हैं, मोहम्मद मुस्तफा जाने मकामे मुस्तफा क्या है, मोहम्मद का खुदा जाने। सदा करना ही मेरे बस में थी, मैंने सदा कर ली, सदा करना ही मेरे बस में थी, मैंने सदा कर ली। वो क्या देंगे मैं क्या लूँगा, वो क्या देंगे मैं क्या लूँगा, सखी जाने गदा जाने मकामे मुस्तफा क्या है,
मोहम्मद का खुदा जाने। कहा जिब्रील ने सिदरा तलक मेरी रसाई है। कहा जिब्रील ने सिदरा तलक मेरी रसाई है कितनी मंजिलें आगे हैं, कितनी मंजिलें आगे। नबी जाने खुदा जाने मकामे मुस्तफ़ा क्या है। मोहम्मद का खुदा जाने। माशाल्लाह माशाल्लाह। ईअं ई असांजो प्रोग्राम जारी आहे ऐं हींअर वक़्तु आहे ब्रेक जो, पर ब्रेक ते वञण खां पहिरीं मूं हींअर किचन वारे पोर्शन तां ॾिठो त मैरीन अॼु माउंटेन्स सैंडविच पई ठाहे लॻे थो। माउंटेन्स ठहियो आहे। सो दोस्तो असां सां गॾु ई रहिजो, अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ। जी दोस्तों, एक दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। मेहमान रमज़ान जी ख़ुसूसी ट्रांसमिशन जेका हींअर तव्हां KTN चैनल ते ॾिसी रहिया आहियो ऐं अॼु टियों रोज़ो आहे ऐं यौमे विसाल आहे बीबी फ़ातिमा ज़हरा जो, जिन जा असां सां गॾु कादरी साहब आहिनि, जिन ॾाढी उन्हनि जी लाइफ जे बारे में, ज़िंदगी जे बारे में, उन्हनि कीअं तिलावत कंदा हुआ, उन हवाले सां उन्हनि सां गुफ़्तगू हले पई हींअर। ऐं उन्हनि खां ॾिसो असांखे खोड़ सारियूं असांजूं भेणूं ॾिसंदियूं पियूं आहिनि ऐं इन्हनि खे ई इन्हनि ई जेके असांजा जेके ईअं चइजे त वॾियूं अज़ीम शख़्सियतूं हुयूं, इन्हनि खे ई फॉलो बि असीं सभु कंदा आहियूं। त आउं कादरी साहब खां पुछंदसि त पर्दे जे हवाले सां, बीबी फ़ातिमा ज़हरा हया जे हवाले सां, त उन्हनि जो कीअं हिकिड़ो लिविंग हूंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत बीबी फ़ातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा, इन्हनि जो लक़ब जेको आहे बापर्दा बि आहे तव्हांजो लक़ब। ऐं हज़रत बीबी फ़ातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो कंहिं बि गैर महरम हिकु वार मुबारक बि न ॾिठो, कंहिं गैर महरम। ऐं एतिरे ताईं जो चवंदा आहिनि त जेको आहे कमरे मां ॿाहिरि आसमान बि जेको आहे तव्हांजो वार मुबारक खे या जेको आहे न ॾिठो, कंहिं जंहिं उज़्बे खे लिकाइणु फ़र्ज़ु आहे उन उज़्बे खे न ॾिठो। त एतिरे ताईं पर्दो फ़रमाईंदी हुई हज़रत बीबी फ़ातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा। ऐं किताबनि में हिकिड़ो वाक़ियो ईंदो आहे, जॾहिं सॼी दुनिया साकित थी वई, उन्हनि वाक़ियनि मां हज़रत बीबी फ़ातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो बि वाक़ियो आहे त तव्हांजो दुपटो थोरो वार मुबारक तां हटिजी वियो त जेकी दुनिया साकित थी वई ऐं हज़रत बीबी फ़ातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे इल्हाम थियो अल्लाह ताला जी तरफ़ां त तव्हांजो थोरो पर्दो ज़ाहिर थी पियो आहे, तव्हां उनखे लिकायो। त हज़रत बीबी फ़ातिमा जॾहिं पंहिंजे पर्दे खे उहो मुकमल पर्दो कयो पंहिंजो, त पोइ जेको दुनिया वरी पंहिंजे जीअं असल उसूल में हलंदी आहे ईअं हलणु शुरू थी वई। त पर्दे जो एॾो इतमाम ऐं असांजे दुनिया में जेको आहे को न को फॉलोवर्स ठाहींदा आहियूं, त असां चाहींदा आहियूं त फलाणे वांगुरु मां थियां, फलाणे वांगुरु मां थियां। त औरतुनि खे ईअं खपे त हज़रत बीबी फ़ातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी जीअं सीरत मुबारक आहे, जीअं पाण पर्दो फ़रमाईंदी हुई, तिलावत फ़रमाईंदी हुई, जीअं उनजो रहणु हुयो, जीअं उनजो शोहर सां इख़्लाक़ हसना हुयो, अहिड़े तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारींदियूं त इंशाअल्लाह हज़रत बीबी फ़ातिमा रज़ी अल्लाह ताला जी सीरत जे सदक़े सां जन्नत नसीब थींदी। आमीन आमीन। ऐं तमामु ख़ूबसूरत मैसेज ॾिनो आहे कादरी साहब। ऐं हिकिड़े हवाले सां ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां फॉलोवर्स ई आहियूं, असां फॉलो ई कंदा आहियूं। असांजा जेके इहे अज़ीम शख़्सियतूं हुयूं उन में बीबी फ़ातिमा ज़हरा बि हिकिड़ो, ऐं स्पेशली पंहिंजी भेणुनि खे बि आहे हिकिड़ी जेके असांखे ॾिसनि पियूं भेणूं हींअर घरनि में वेही, त उन्हनि जो सिर्फ़ु थोरो पर्दो हेठि थियो हो त दुनिया बीह रही हुई ऐं उन्हनि खे वरी आयो हो त बाबा तव्हांजो पर्दो, ऐं पाण हिते
सिस्टम ही हूंदो करे छॾियो आहे। मर्द जेके आहिनि उहे लेडीज़ वेयर करे पिया हलनि ऐं जेके लेडीज़ आहिनि उहे मर्दनि जा कपिड़ा पाए पिया हलनि। त थोरो अगरि पाण इन्हनि शयुनि खे फॉलो कंदासीं त पंहिंजी आख़िरत बि सुठी थींदी ऐं हिन जहान में पाण खे इज़त ई मिलंदी। अच्छा, ॿिया असांजा महिमान आहिनि जिन असांखे हींअर जॉइन कयो आहे। ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ु आहे ऐं असांजी टीम जो ई हिसो रहियो आहे सैयद मोइन फरीद साहब। अस्सलाम वालेकुम, कैसे हैं मोइन? ऐं ॿियो असां सां गॾु आहे अदी ना फारिया फेज़, उहा बि असांजी पुरानी असांजी टीम मेंबर है। अस्सलाम वालेकुम फारिया, आप कैसी हैं? आप दोनों को रमज़ान का तीसरा रोज़ा बहुत बहुत मुबारक हो। और माशाल्लाह से रमज़ान में नात ख्वां हज़रात जितने भी होते हैं उनका बड़ा एक बिज़ी और टफ स्केड्यूल होता है, कभी किसी चैनल पर, कभी किसी चैनल पर, कभी कहाँ। तो आज आप हमारे साथ हैं, तो फरीद भाई क्या आप हमें आज के दिन की निस्बत के हवाले से बहुत कुछ कहा। सुभान अल्लाह, अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मदिन। मेरा गदा मेरा मंगता मेरा गुलाम आए, मेरा गदा मेरा मंगता मेरा गुलाम आए, मेरा गदा मेरा मंगता मेरा गुलाम आए। खुदा करे कभी तैबा से ये प्याम आए, खुदा करे कभी तैबा से ये प्याम आए। और गुलाम ज़हरा हूँ मैं तो अली का नौकर हूँ, गुलाम ज़हरा हूँ मैं तो अली का नौकर हूँ। हमेशा पंज तनी निस्बत ही मेरे काम आए, हमेशा पंज तनी निस्बत ही मेरे काम आए, हमेशा पंज तनी निस्बत ही मेरे काम आए। और दुरूद सैयद कौनैन के वसीले से, दुरूद सैयद कौनैन के वसीले से मेरी जुबान पे आका तेरा ही नाम आए, मेरी जुबान पे आका तेरा ही नाम आए, मेरी जुबान पे आका तेरा ही नाम आए। और मैं इस यकीन से आया हूँ उनके रोज़े से, मैं इस
यकीन से आया हूँ उनके रोज़े से, वो फिर कहेंगे कि वापिस मेरा गुलाम आए, वो फिर कहेंगे कि वापिस मेरा गुलाम आए। मेरा गदा मेरा मंगता मेरा गुलाम आए। खुदा करे कभी तैबा से ये प्याम आए। अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह, बहुत खूब मोइन फरीद साहब ऐं तमामु ख़ूबसूरत नात आहिनि असांजा ई। ऐं मूं चाहियो पिए त हिन सेगमेंट में असीं अगरि असांजे महिमाननि खे ई टाइम ॾिजे, छो टाइम घटि आहे ऐं जीअं जीअं वरी असांजे किचन में बि हाणे खुशबू थींदी। मैंने वैसे मेरीन आपके साथ जब से ये मैं शो कर रहा हूँ मेहमान रमज़ान की ट्रांसमिशन का, वैसे मोस्टली क्या होता है बहुत सारे शेफ़ के साथ मैंने ट्रांसमिशन की है, तो उनको ना मेरी नेचर का पता चल जाता था, वो 5 बजे से ही तलना शुरू कर देते थे ना तो पूरे फ्लोर पर ना वो खुशबू हो जाती थी। और इस हवाले से लेकिन आप तड़पा तड़पा के आप एहसास और फील करवा रही हैं कि वाकई हमें रोजा और लगे और सब्र करो। देखिए रोजा जो है ना उसमें बहुत टाइम है, अभी से आप जो है वो कहते हैं खाना बनाओ खाना बनाओ। एक्चुअली क्या है कि ये किचन के सामने ही बैठे हुए हैं ना तो इस वजह से थोड़ी सी वो माइंड इधर उधर चला जाता है। तो हमारी ॿी बि असांजी भेण फारिया फैज़, त उन्हनि खे बि चवंदासीं त असांखे नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाए। सारे हर्फों में एक हर्फ प्यारा बहुत और यकता बहुत, सारे नामों में एक नाम सोहना बहुत और हमारा बहुत, सारे हर्फों में एक हर्फ प्यारा बहुत और यकता बहुत, सारे नामों में एक नाम सोहना बहुत और हमारा बहुत। मीम से मोहम्मद नाम उन पे लाखों सलाम, मीम से मोहम्मद नाम उन पे लाखों सलाम, जिसकी शाखों पे आकर ज़माने के मौसम बसेरा करे, जिसकी शाखों पे आकर ज़माने के मौसम बसेरा करे, एक शजर जिसके दामन का साया बहुत और घनेरा बहुत, मीम से मोहम्मद नाम उन पे लाखों सलाम, मीम से मोहम्मद नाम उन पे लाखों सलाम। और बेयकीन रास्तों पर सफर करने वाले मुसाफिर सुनो, बेयकीन रास्तों पर सफर करने वाले मुसाफिर सुनो, बेसहारों का है एक सहारा बहुत, कमली वाला बहुत, मीम से मोहम्मद नाम उन पे लाखों सलाम, मीम से मोहम्मद नाम उन पे लाखों सलाम। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा रेसिपी के हवाले से
टाइम घटि आहे, सो अगर तव्हां जल्दी सां ॿुधाए सघो त। जी आमिर, हमारे ये सैंडविचेस तैयार हैं। अब हम इनको ग्रिल करेंगे। ग्रिल के लिए हम यूज़ कर रहे हैं तलो तेल जो ग़िज़ाइयत से भरपूर है। इसके आला क्वालिटी से मिले आपके खानों में बेहतरीन जायका। हम अपने सैंडविचेस को इसी में ग्रिल करेंगे और इसका फ्लेवर जो है वो बड़ा ज़बरदस्त आता है। उसके साथ साथ हमारे पास हैं मरहबा गुलबहार, फलों फूलों और जड़ी बूटियों के अरकात से तैयार करदा। इनका आप ट्राई करें। रोज़ों में हमें मशरूबात की बहुत ज़रूरत होती है और डिहाइड्रेट होने से जो है हम बच जाते हैं जब हम इस तरह के मशरूबात से रोज़ा खोलते हैं। तो ज़रूर अपने डाइट में इनका इस्तेमाल कीजिए। और जैसा कि हमने बताया कि आज टैंग में हम जी फ्रूट चाट बनाने वाले हैं। बस हम अपने सैंडविचेस को डन करेंगे और फिर हम अपनी फ्रूट चाट की तरफ आएंगे। जी आमिर, ज़बरदस्त। दोस्तों तव्हां बि हाणे जेके बि असांजी भेणूं ॾिसनि पियूं त तव्हां पंहिंजो रेसिपी रेडी कयो वञी। तो हाणे इफ्तार में ई सम्झो त कलाक सवा कलाक ई बचो हूंदो। त अचूं था हिकिड़े नंढे ब्रेक खां पोइ। जी दोस्तों, एक दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था मेहमान रमज़ान जी न ख़ूबसूरत महफ़िल में। ऐं माशाल्लाह सां जीअं असां स्टार्टिंग में एंट्रो में ॿुधायोसीं त ही असांजो मेहमान महीनो जेतिरो जल्दी ईंदो आहे ओतिरो ई जल्दी वरी वेंदो बि आहे। ऐं वरी पोइ यादूं छॾे वेंदो आहे, 11 महीननि जूं यादूं। सॼो साल असां पोइ इंतज़ार कंदा आहियूं त वरी कॾहिं तो ही भलारो महीनो अचे पंहिंजी रहमतूं बरकतूं खणी करे। अॼु माशाल्लाह सां टियों रोज़ो आहे ऐं अॼु खां ई मूंखे ख़ासि तौर ते मूंखे इहा फीलिंग थियणु शुरू थी वई आहे त बसि बाक़ी कुझु रोज़ा बाक़ी कुझु रोज़ा। अच्छा, वरी ॿी ॻाल्हि ॿुधायो, जॾहिं 10हों रोज़ो पहिरियों अशरो पूरो थींदो आहे जॾहिं पोइ त ईअं तकिड़ो तकिड़ो माशाल्लाह सां ख़बर पवंदी आहे आवाज़ कां रोज़ो साईं 16 आवाज़ कां रोज़ो 23 रोज़ो। अरे अवा ही हींअर त हलियासीं पे रमज़ान बिल्कुलु वेंदो आहे थोरो आराम आराम सां। ॿियो ऐं टियों अशरो जेको ईंदो आहे न उहो तकड़ कंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। सो ऐं वरी पोइ वरी ब्रेक ख़बर अथव रमज़ान किथे हणंदो आहे? वरी रमज़ान ब्रेक हणंदो आहे 28 ऐं 29 ऐं उहो जेको सस्पेंस जेको क्रिएट थींदो आहे न उनमें पंहिंजो ई मज़ो हूंदो आहे। त 30 रोज़ा थींदा या 29 रोज़ा थींदा। ऐं वरी आउं वरी हिकिड़ो साल एतिकाफ़ में वेठो हुउसि। अच्छा माशाल्लाह। सो जॾहिं जेको टियों अशरो हूंदो आहे असांजो निजात वारो, हुन में जॾहिं एतिकाफ़ में आउं वेठसि त पहिरियों ॾींहुं ॿियो ॾींहुं अच्छा एतिकाफ़ जा वरी पंहिंजा हिकिड़ा उहे आहिनि, उन जूं फज़ीलतूं आहिनि। त असां मुंहिंजो पहिरियों दफ़ो फस्ट टाइम वेठसि त उते चाश्त निमाज़ पढ़िबी आहे हिकिड़ी, ॿियो वरी 5 ई वक़्तु निमाज़ूं त पढ़िबियूं आहिनि, वरी नफ़िल अलॻि हूंदा आहिनि। वरी जेॾी महिल 28 रोज़ो आयो पोइ ख़बर पई त चऊं 29 रोज़ा आहिनि। त असीं दिलि में थोरो सो हिकिड़ी ख़ुशी थी त 29 रोज़ा थींदा। सुभाणे हाणे आख़िरी अॼु सहरी कंदासीं, सुभाणे इफ़्तार वञी घर कंदासीं आराम सां। पोइ वेठा हुजूं 28 रोज़ो थी वियो, 29 रोज़ो थी वियो, पोइ बि इंतज़ार में वेठा हुजूं त सुभाणे रोज़ो। पोइ पर उन्हनि ॾींहंनि में पोइ 30 ई रोज़ा थिया पूरा। सो बहरहाल चवण जी ॻाल्हि इहा आहे त इहा रमज़ान शरीफ़ जी हिकिड़ी अपनाइयत आहे, हा हिकिड़ो पंहिंजाइप आहे। ऐं जीअं ई चवंदा आहिनि त रमज़ान में अगरि तव्हां सां केरु ॾुखियल हुजे, केरु कावड़ियल हुजे, ऐं जीअं पाण मुख़्तलिफ़ स्कॉलर्स अचनि पिया, हर को इहो ई पियो ॿुधाए त बाबा नेकियुनि जो महीनो अथव, हिकिड़ो कयो हिकिड़ी नेकी कयो ऐं सभई नेकियूं कमायूं। वॾी ख़ुशनसीबी जी ॻाल्हि त इहा आहे त हिन सॼे रमज़ान में ताक़ रातुनि में हिकिड़ी राति अहिड़ी बि ईंदी आहे जंहिंजे हिकिड़े ॾींहं जी इबादत तव्हांखे 1000 ॾींहंनि जी इबादत जे बराबरि हूंदी आहे। सो बसि अलाह साईं असां सभिनि खे हिमत ॾे, हिदायत ॾे त असीं हिन रमज़ान शरीफ़ में इनशाला सुठे करण जी कोशिशि कयूं। सो असांजी हिकिड़ी ॿी भेण बि असांखे जॉइन कयो आहे, सोनिया शफ़ीक। सो सोनिया शफ़ीक खे बि असीं गुज़ारिश कंदासीं त प्लीज़। बीबी फातिमा के विसाल के हवाले से कलाम पेश करूंगी। अल्लाह करीम उनकी हया की चादर हमें भी अता फरमाए। नबी के घर में जो रहमत है फातिमा ज़हरा, नबी के घर में जो रहमत है फातिमा ज़हरा, खुदा की
इनायत है फातिमा ज़हरा। ज़माना कहे तागे जिसको हसन हुसैन की माँ। ज़माना कहे तागे जिसको हसन हुसैन की माँ। रसूल पाक की तरत है फातिमा ज़हरा। रसूल पाक की तरत है फातिमा ज़हरा। नबी के जिस्म का टुकड़ा है ज़ौजाए हैदर। नबी के जिस्म का टुकड़ा है ज़ौजाए हैदर। अली के पास अमानत है फातिमा ज़हरा। अली के पास अमानत है फातिमा ज़हरा। रिज़ा सब्र की मलका नबी की शहज़ादी। रिज़ा सब्र की मलका नबी की शहज़ादी। इबादतों की हकीकत है फातिमा ज़हरा। इबादतों की हकीकत है फातिमा ज़हरा। नबी के घर में जो रहमत है फातिमा ज़हरा। खुदा की खास इनायत है फातिमा ज़हरा। सुभान अल्लाह माशाअल्लाह। ऐं असांजा जेतिरा महिमान असांजे हींअर फ्लोर ते हिन सेगमेंट में असां सां गॾु आहिनि, थोरी नंढी हिकिड़ी गुज़ारिश आहे त टाइम घटि आहे असां वटि। अगर तव्हां सभु आया आहियो, अगर तव्हां सभिनी जी हाज़िरी क़बूल पइजी वञे हली त हिकिड़ो एक अशार आपसे सुनेंगे और एक अशार आपसे सुनेंगे। तो पहले अगर हम लेडीज फर्स्ट। हाँ जी मेरी बहन। मैं फकीर हूँ तुम्हारा या सैयदा ज़हरा। ज़हरा या सैयदा ज़हरा। तेरे टुकड़ों पे गुजारा या सैयदा ज़हरा। ज़हरा या सैयदा ज़हरा। मेरे रास्ते में आकर कभी मुश्किलें न ठहरी। मेरे रास्ते में
कभी मुश्किलें ना ठहरी, मैंने जब जहाँ पुकारा या सैयदा ज़हरा ज़हरा या सैयदा ज़हरा। ज़बरदस्त ऐं तमामु ख़ूबसूरत आवाज़ हुई असांजी हिन भेण फारिया जी। सो अॼु जा प्रोग्राम में जेके स्पॉन्सर्स आहिनि अगरि उन्हनि जा नाला अगरि असीं पढ़ी वठूं, उन में आहिनि असां सां गॾु तलो आहे ऐं मलका फूड्स ऐं मलका मसाले वारा आहिनि, बैक पॉलर द पास्ता एक्सपर्ट, रूह अफ़ज़ा, पाकोला टैंग ऐं मानीस किचन। इहे सभु असांजा स्पॉन्सर्स आहिनि जिन अॼु असांजे प्रोग्राम में असां सां ताउन कयो आहे। सो हींअर वक़्तु थियो आहे ब्रेक जो, असां सां गॾु ई रहिजो। अचूं था महिमान रमज़ान जी हिन स्पेशल ट्रांसमिशन में हिकिड़े नए सेगमेंट सां गॾु, असां सां गॾु ई रहिजो। जी दोस्तों, एक दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं असांजो जेको ही सेगमेंट आहे उहो कवाली सेगमेंट हूंदो आहे ऐं हिन में असां वटि पाकिस्तान जा नामवर कवाल असां सां गॾु हूंदा आहिनि। अॼु असां सां गॾु आहिनि जुगनू फरीदी कवाल साहब जेके असां सां गॾु आहिनि असांजी हिन ट्रांसमिशन में। अस्सलाम वालेकुम खान साहब, कैसे हैं आप? ठीक ठाक। और जैसे जैसे इफ्तार का वक्त नज़दीक आता जा रहा है वैसे वैसे हमारा टाइम भी थोड़ा सा कम होता जा रहा है, तो ये टाइम अभी आप ही लोगों का है। बिस्मिल्लाह करें, जो आपकी मर्जी। हम सबका सफीना लिख दे, जन्नत भी गवारा है, जन्नत भी गवारा है मगर मेरे लिए ऐ कातिब तकदीर मदीना लिख दे। ताजदारे हरम हो निगाहे करम हो, करम ताजदारे हरम हो निगाहे करम करम ताजदारे हो निगाहे करम। हमें गरीबों के दिल भी सबर सारा
हम ये बेकसा, हम ये बेकसा, क्या कहेगा जहां ये जहां, हम ये बेकसा कहेगा जहां, आपके सवाली अगर रहेंगे क्या है जो हर कोई मदीने जाना चाहता है। समाज फरमाइए। तजल्लियों की अजब है फज़ा मदीने में, निगाह शौक की है इंतहा मदीने में, गम हयात न खौफे क़ज़ा मदीने में, करेंगे अदा मदीने में, इधर उधर में भटकते क्यों खुदा के लिए, राहे रास्त है राहे खुदा मदीने में, मदीने चले आओ मदीने चले, मदीने चले, मदीने चले। इंशाअल्लाह हम सब इस माह रमजान के सदक़े से जरूर दोबारा सरकार के कदमों में हाजिरी होगी। समाअत फरमाइए। तजल्ली का हमने समंदर भी देखा, दरे मौसम सब छुपा कर भी देखा, वो हाजा के रोज़े का मंज़र भी देखा, वो हाजा के रोज़े का मंज़र भी देखा, के माना के पीना ने कलियर भी देखा, मदीना न देखा तो कुछ भी न देखा, मदीना सर से पीने चले, रास्ते साथी याद रखो अगर उठ गई वो नजर सरकार की, याद रखो अगर उठ गई वो नजर, जितने खाली है सभी जान भरे जाएंगे, याद रखो अगर उठ गई वो नजर, आँखों पे तूफान है बिजलियों का है, आँखों पे तूफान
सुभान अल्लाह, क्या बात है, क्या बात है जुगनू भाई। हमारे पास टाइम कम है, वरना हम तो चाह रहे थे कि एक तो पूरा प्रोग्राम ही आप लोगों के साथ करें। माशाल्लाह से अभी हमारे पास बहुत ही थोड़ा सा वक्त बचा है, और माशाल्लाह से आप सब लोग भी रोजे में ही होंगे और हमारे व्यूअर्स भी रोजे में होंगे, तो हम कह रहे हैं कि ये आखिरी के चंद लम्हात जो हैं वो भी हम आप ही के नाम करें, तो प्लीज। तो इंशाल्लाह दोस्तों वरी असांजी मुलाकात सुभाणे थी ट्रांसमिशन में। ही लास्ट कवाली तवाब एंजॉय कयो, इफ्तार में असां सभिनी जे लाइ दुआ कजो। इंशाल्लाह वरी चौथे रोजे ते मुलाकात थी। अल्लाह हाफिज़। मदीना सुनो इल्तिजा खुदा के लिए हुजूर गुलशन उम्मीद अभी तो की जाए, तुम्हारे दर का भिखारी हूँ तो भीख मिल जाए। अल्लाह भी रसूल का और जन्नत रसूल की, दोज़ख में कैसे जाएगी ये उम्मत रसूल की। भर दो झोली, भर दो झोली मेरी या मोहम्मद लौट नवासों का सदका अल्लाह हो, कुछ नवासों का बलिदान हो कर पे मरहबा दोनों आलम के वाली हो, उसकी किस्मत का चमका सितारा, उसकी किस्मत का चमका सितारा। सितारा जिस पे नजरे करम तुमने डाली, सरकार के नवासे इमाम हुसैन अलैहिस्सलाम की क्या बात है, समाअत फरमाइए। जो इब्ने मुर्तजा ने किया खूब है, हुसैन का अंजाम खूब है। कुर्बान हो के बाद मज़ारा के चैन ने शान बढ़ाई हुसैन ने, है जिसने मज़हब इस्लाम को कितनी अज़ीम हज़रत